असलामुअलैकुम मैं सिटी मिठवर बाबा आला बिन अखरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 33। या परवरदिगार करियूं था तोखे हीअ इल्तिजा असां सभिनी खे भाईचारे जी तौफ़ीक़ अता कर परवरदिगार आसानी जेके बि मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे तूं पहिरें मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दूर कर परवरदिगार मुहाबे सदके वास्ते पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तूं बख़्श गुनाहनि खे हर ख़ता माफ़ कर माफ़ परवरदिगार शाफ़ी मैशर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो हर कलमे गो के अता कर जज़्बो तमीर यार रात ईद पुरमुसरत ख़ुशियुनि जी ख़ुशियूं आहिनि ओलह ॾखण ओभर उत्तर चारई तरफ़ रफ़्तार गुफ़्तार ॿोल बाबीस सां वणंदड़ आहिनि अहिड़ा मन मोहींदड़ लफ़्ज़ भांइजे त पिया चवनि हर 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 तरफ़ खां अचनि था पिया ॼण पथर हाणे जीअण वबा लुटी वियो आहे ही पंहिंजे ज़िंदगीअ जे रातिनि जो मिठू हाल पंहिंजो मलाल थी वियो आहे हीअ ज़िंदगी बि अहिड़ी थी वई आहे अॼु मिलण बि महाल थी वियो आहे ही जो तोखे चाहियुमि घणो तोखे भायुमि घणो जीअं तो निभायो ईअं निभाइबो कोन आहे ही प्यार मोहबत कई घणो कुर्ब कई करे कुर्ब घणो ईअं चवाइबो कोन आहे ही नवायश कई इनायत कई घणी उल्फत कई मिठो सां घणी मोहबत करे वरी ईअं लवाइबो कोन आहे ही जो ख़ुशि मिज़ाज ख़ुशि इख़लास ख़ुशि इख़लाक़ सां मालामाल आहियूं मख़सूस अंदाज़ में दिल आज़ारी करे चङी ठोट सुंदर आहियां उन करे बि सुठी ॻाल्हि बि कोन थो ॿुधे जे अगरि ॿुधे थो सम्झे कोन थो पंहिंजे ई पक ते अहिड़े एतमाद सां चवे थो त हमसफ़र आहियां उन करे ॻाल्हियूं तमामु घणियूं सुठियूं करण बजाए बेजा जूं हाल अहवाल ओरणु न दुख सुख में गॾु रहण जो चवे थो त सोभर आहियां उन करे अहिड़ो रवैयो करण सां तूं सम्झी थो त जॾहिं खां डर छॾ मुट जो तॾहिं खां दर बदर आहियां उन करे एतिरो ॾाढ तकबर करणु चङो न आहे कंहिं मुंहं ते कुझु मुंहं ते मुर्क आण नेठाई मोहबत सां बबोल चवी थो त दिलबर आहियां